अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ में भली कार आऊं या इमरान शाह। सबका पहिरीं नज़र विझंदा थी अॼु जी ख़ासि ख़बरुनि ते। ज़िले कशमोर जे कच्चे जे इलाइक़े दुरानी मेर मां 3 गिरफ़मालियुनि खे बाज़ियाब करायो वियो। बाज़ियाब करायल माण्हुनि में मुखी जगदेश कुमार, संदसि पुटु जयदीप ऐं डॉक्टर मुनीर नाइच शामिल आहिनि। एसएसपी कशमोर अमजद शेख जो चवणु आहे त पुलिस खे इतला मिलियो त धाड़ियल यरगमाल बणियल माण्हुनि खे हिकु हंधि खां ॿिए हंधि मुंतक़िल करे रहिया आहिनि। जॾहिं पुलिस वाक़े वारे हंधि पहुती त धाड़ियलनि पुलिस ते फायरिंग करे ॾिनी। यादि रहे त सिंध, पंजाब ऐं बलूचिस्तान जे सरहद ते इंडस हाईवे डेरा मोरी ते आबाद घरनि जो 3 ॾींहनि खां एहतजाज जारी आहे। संदन चवणु आहे त हिन वक़्त ताईं 11 ॼणा बाज़ियाब न थी सघिया आहिनि। हिंदू बिरादरी ऐं सिविल सोसाइटी समूरनि मग़वियुनि जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रखण जो ऐलान कयो आहे। एशिया कप 2023 में ख़राब मौसम सबबि पाकिस्तानी भारत विच में सुपर 4 मैच 10 सितंबर ते कोलंबो में खेॾी वेंदी, पर बरसात जी अॻकथी सबबि कोलंबो में थींदड़ मैच मुतासिर थियण जो ख़दशो आहे। उन खां अॻु पालीकली में भारत ऐं पाकिस्तान विच में मैच बरसात सबबि न थी सघी हुई ऐं ॿिन्ही टीमुनि खे हिकु पॉइंट ॾिनो वियो हो। कराची जे इलाइक़े गुलशन हदीद में ख़ानगी स्कूल जे प्रिंसिपल खे जिंसी ॾाढाई जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो वियो। एसएसपी मलीर हसन सरदार मूजिब जवाबदार जी ऑफिस मां ज़्यादती जूं 25 वीडियोज़ हथ कयूं वियूं आहिनि। जवाबदार औरतुनि खे नौकरियूं ॾियारण जी लालच ॾेई ज़्यादती जो निशानो बणाईंदा हुआ ऐं पोइ ज़्यादती जी सीसीटीवी फुटेज ॾेखारे औरतुनि खे ब्लैकमेल कंदा हुआ। डबल सेंचुरी खां पोइ बि खंड जी क़ीमत में 15 रुपयनि जो वधीक इज़ाफ़ो। खंड मुल्क जी अक्सर शहरनि में 220 रुपया फ़ी किलो विकिरो थियण लॻी। 4 ॾींहनि में खंड जी क़ीमत में 40 रुपया इज़ाफ़ो थी चुको आहे। खंड जो रेट वधण सबबि अवाम परेशान। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं ख़ासि ख़बरूं। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़।